हूअं त सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में खाइण पीअण जे हवाले सां मुख़्तलिफ़ शयूं मशहूरु आहिनि। जीअं शिकारपुर जो आचार या रतदेरे जो गजरनि जो हलवो। घोटकी शहर पंहिंजे पेड़नि जे करे जग जहान में मशहूरु आहे। घोटकी जा खीर जे माए सां ठहियल पेड़ा न सिर्फ़ु वॾे शौक़ सां खाधा वञनि था, पर केतिरनि ई शहरनि मुल्कनि में रहंदड़ पंहिंजनि प्यारनि ॾांहुं पंहिंजनि दोस्तनि ॾांहुं तोहफ़े तौरु पिणु मोकिलिया वञनि था। घोटकीअ जा पेड़ा कीअं ठहनि था, केतिरनि मरहलनि मां गुज़रनि था, उन हवाले सां पेड़ा ठाहींदड़ कारीगर चवनि था त पेड़ा तव्हांखे असां वटि हिकु नंबर मिलंदा। उनखां पोइ हीअ पेड़ा असांजा ॿाहिरि मुल्क वेंदा आहिनि, सऊदी अरब, दुबई। 8 ॾींहं रखो, 15 ॾींहं रखो, पेड़ा असांजा ख़राबु न थींदा। हीअ पेड़ा असांजा पाकिस्तान जा माना माण्हू टोटली ख़रीद करणु अचनि था। साईं 25-30 साल थिया आहिनि असांखे सागनी सेठनि वटि, अमेरिका, सऊदी अरब, पर ॿाहिरि मुल्क जा, इंडिया, जिथे जिथे पाकिस्तान जा माण्हू आहिनि त हितां जी सुखड़ी मोरू पेड़ा नाले सां ई ख़रीद करे खणी वेंदा आहिनि। अहिड़ो साईं ख़ालिस खीर में तयारु थींदो आहे, बिल्कुलु मिलावट खां पाक, साफ़ ऐं सुठो। हीअ असांजो गोदाम आहे। हीअ ॾिसो केतिरी शइ सफ़ाई सां ठहे थी। पहिरियों त साईं जीअं जानवर खीर ॾिए थो, खीर खां पोइ वरी उनखे बाहि ते पचाइणो पवंदो आहे। जुदा जुदा जाइनि ते माओ तयारु थींदो आहे। असां साफ़ ऐं सुठो मयारी माओ वठंदा आहियूं, जंहिंजे करे हिन जो एतिरो नालो आहे। हिते पचायूं था, तव्हां ॾिसो था, इहा बि हल जा रिकॉर्डिंग कयो था। हर शइ तव्हांजे साम्हूं आहे त केतिरी हिन महिनत आहे। पहिरियों उतां माओ कचो तयारु थिए अचे थो, वरी हिते पचायूं था, वरी हिनखे हिते सुकायूं था, सुकाइण खां पोइ वरी हिनखे मिलायूं था, मिलाइण खां पोइ वरी पेड़े जी शिकिल में आणींदा हिननि खे बादाम ऐं पिस्ता। घोटकी जा पेड़ा साईं सॼे पाकिस्तान में माशाल्लाह मशहूरु आहिनि, लाजवाब आहिनि, बहितर एॾी टेस्ट अथनि। कचो खीर विझंदासीं, माओ लाजवाब आहे, पेड़ा बि लाजवाब आहिनि। घोटकी जा मशहूरु पेड़ा आहिनि माशाल्लाह। असां हिते माओ वठणु आया आहियूं साईं मोरू जो। माओ साईं शौक़ सां सभु खाईंदा आहिनि, घर भाती ॿार सॼा फैमिली वारा सभु खाईंदा आहिनि। सुखड़ी साईं मोकिलींदा आहियूं जाॾे काॾे। जी जी। असांखे साईं खोड़ अर्सो थियो आहे, तक़रीबन 10-15 साल थिया आहिनि हिते कमु कंदे। पघार गंज आहे साईं, खोड़ आहे पघार। पेड़ो साईं पहिरियों त खीर खे टहिकाइणो पए थो, खीर टहिकाए उन मां माओ तयारु थिए थो। बारियाली में तयारु करनि था, उहो कचो माओ अचे थो असां वटि, उन मां हिते असां पचायूं था, तयारु कयूं था। और पेड़ो वरी ठरे थो, माए खे वरी पेड़े खे तयारु कयूं था, त पेड़ा तयारु थींदा। साईं माए ठाहिण में तक़रीबन हिकिड़े ई तई खे अधु कलाक खनि लॻंदो आहे। 20 मिंट 25 मिंट अधु कलाक वठंदी आहे तई तयारु करण में। पेड़ो पोइ उन खां पोइ तयारु थींदो आहे। कारो अचे थो कचे मां। साईं मूंखे हिते 5 साल थियण वारो आहे, मां हाणे आयो आहियां। ऐं असांजे घोटकी जा पेड़ा मशहूरु नी, पूरी दुनिया में हलंदा नी माशाल्लाह। माओ बि असांजो कचे खां ईंदो आहे। ठीकु आहे, असांजे दुबई, सऊदी ऐं ॿाहिरि मुल्क में बि असांजा पेड़ा मशहूरु थी विया आहिनि साईं। जीअं असां पढ़ियल लिखियल, तालीम भली आहे असांजी, असांखे हिते को शौक़ु कोन्हे को गर्मी बीहण बाहि ते। असांखे गवर्नमेंट जा गुज़ारिश आहे त असांखे को ड्यूटी ॾिनी वञे, का पटे वाली थी या को बेलदार थी, असांखे महिरबानी कई वञे त भलो आहे। हवा खानपुर ॿाहिरि खां आया आहियूं दोस्तनि लाइ पेड़ा वठण। घोटकी आया आहियूं पेड़ा वठण जे लाइ। ऐं इहे पेड़ा मोकिलणा आहिनि इस्लामाबाद ऐं लाहौर वारी साइड ते, दोस्त आहिनि उन्हनि लाइ। जेतोणीकि घोटकीअ में हिन वक़्तु पेड़नि जा केतिरा ई दुकान आहिनि ऐं केतिरा ई कारीगर आहिनि, पर घोटकीअ में पेड़ा ठाहिण जे हवाले सां मोरू पेड़नि वारो मशहूरु आहे। ॼण त हू घोटकीअ में पेड़नि जे कारोबार ऐं पेड़ा ठाहिण जो बानीकार सॾियो वेंदो आहे। जे बि घोटकीअ में जॾहिं बि को माण्हू ईंदो आहे त उनजी ख़्वाहिश हूंदी आहे त पेड़ा ख़रीद कजनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सरकार ऐं घोटकी इंतिज़ामिया पेड़नि जे कारोबार खे हथी ॾिए ऐं सरकारी सतह ते हर साल जीअं अंब जी नुमाइश थींदी आहे, अहिड़े नमूने सां पेड़नि जी बि नुमाइश थियणु घुरिजे त जीअं हिन कारोबार खे वधीक हथी मिली सघे। कैमरामैन सदाम मल्क सां गॾु अल्लाह वरायो बज़ार, KT न्यूज़, घोटकी।